बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते अवां सभिनी खे भलेकार। मां सईद सारंग, क्लास फर्स्ट ईयर इंग्लिश, न्यू सिलेबस मां। लेसन 4, टेक्नोलॉजिकल रिवॉल्यूशन, टेक्नोलॉजी जो इनकलाब। In this new global economy, technology is the major driving force of both economic growth and improved quality of life. इन नए आलमी मईशत में टेक्नोलॉजी ॿिन्ही मुआशी तरक्की ऐं ज़िंदगीअ जे बहितर मयार लाइ बुनियादी मुहरिक आहे। It is now the technological revolution that is driving innovation and enabling billions of people to live better and safer lives. हाणे इहो टेक्नोलॉजी जो इनकलाब आहे जेको जदीदियत खे अॻिते वधाए थो ऐं अरबे माण्हुनि खे बहितर ऐं महफ़ूज़ ज़िंदगी गुज़ारण जे लाइक़ु बणाए थो। Technology is the key enabler of better education, healthcare, efficient environment, safer and secure communities and nations. टेक्नोलॉजी बहितर तालीम, इलाज जे सहूलतुनि, मुयसर माहौल ऐं महफ़ूज़ कम्यूनिटियुनि ऐं क़ौमुनि लाइ हिकु अहम किरदारु अदा करे थी। Many advancements in the technology depend on the hardware innovations made possible by continued advancement in material technology. टेक्नोलॉजी में थींदड़ केतिरा ई तरक़ियाती क़दम मटीरियल टेक्नोलॉजी में थींदड़ जिदतुनि यानी नवाण जे करे मुमकिन थिया आहिनि। Advancements in technologies have occurred throughout history, from Gutenberg's invention of movable type to the telephone and mobile phone, making it easier and cheaper to develop, manipulate, organize, transmit, store and act. तारीख़ में टेक्नोलॉजी जी तरक्की मुसलसल जारी रही आहे। गुटनबर्ग जे छापे वारी मशीन खां वठी टेलीफोन ऐं मोबाइल फ़ोन ताईं, जंहिं माण्हुनि लाइ मालूमात ठाहिणु, तरतीब ॾियणु, मुंतक़िल करणु, महफ़ूज़ करणु ऐं इस्तेमालु करणु सस्तो ऐं आसान बणाए छॾियो आहे। And with these breakthroughs, optimists heralded a new era. ऐं उन दरियाफ़तुनि सां पुरुमीद माण्हुनि हिकु नए दौर जो आगाज़ कयो आहे। Many innovations arose after the World War II, but information remained scarce and hard to use and transmit. ॿी महाभारी लड़ाई खां पोइ यानी वर्ल्ड वार 2 खां पोइ बि काफ़ी इजादूं थियूं, पर उन वक़्तु मालूमात घटि ऐं मुश्किल हुई, उन करे इस्तेमालु करणु ऐं मुंतक़िल करणु ॾुखियो हो। The reason was that the processing of information relied on atoms to record or transmit information in analog form rather than the bits, binary digits of ones for on and zeros for off, used to record or transmit information in digital form. उन जो सबबु इहो त उहा मालूमात सिर्फ़ु एनालॉग यानी एटम्स जी सूरत में रिकॉर्ड या मुंतक़िल थींदी हुई, जॾहिं त हाणोके दौर में मालूमात जो जमा करणु ऐं मुंतक़िल करणु डिजिटल फॉर्म ते बदल आहे। New generation telepointers have offset pen and pencil and old models, while copier and printers recorded information on paper. हाणे नए दौर जे टेलीपॉइंटरनि पेन ऐं पेंसिल ऐं पुराणनि मॉडलनि जो तस्वुर ई बदिलाए छॾियो आहे, जॾहिं त कापियर ऐं प्रिंटर मालूमात खे कागज़नि ते रिकॉर्ड कनि था। Telephones translated voices into electric waves that could be played back on speakers. टेलीफोन आवाज़नि खे बरक़ी लहरुनि में तब्दील कनि थियूं, जेकी वरी स्पीकरनि ज़रिए ॿुधी सघजनि था। As the materials revolution brought with it a host of amazing new things: automobiles, planes, appliances and telecom systems, etc. Material revolution यानी मादी इनकलाबनि सां गॾु केतिरियूं ई नयूं हैरान कंदड़ इजादूं आयूं, जिन में गाॾियूं, जहाज़, औज़ार ऐं टेलीकॉम निज़ाम वग़ैरह शामिल आहे। टेक्नोलॉजी एंड डिज़ास्टर रिस्क रिडक्शन, टेक्नोलॉजी ऐं मुसीबतुनि जे ख़तरे में घटिताई। Recently, technology can be used for an effective emergency response in time of accidents and natural disasters, and creating public safety networks, including cellular, wireless, satellite, and existing analog television spectrum. हाणोके दौर में टेक्नोलॉजी खे हादसनि ऐं कुदरती आफ़तुनि जे वक़्तु मुअसर हंगामी रद्द अमल तौरु इस्तेमालु करे सघिजे थो। उन सां गॾोगॾु सेल्युलर, वायरलेस, सैटेलाइट ऐं एनालॉग टीवी स्पेक्ट्रम ज़रिए पब्लिक सेफ्टी नेटवर्क ठाहिया वञनि था। Communities have used the internet during an emergency to coordinate recovery efforts. कम्यूनिटियूं एमरजेंसीअ दौरान इंटरनेट इस्तेमालु करे बहालीअ जी कोशिश खे हम आहंग कनि थियूं। Disasters forecasting and predictions, monitoring, risk assessment and damage are the open grounds for interfering technology and to respond and to manage natural phenomena such as hurricanes, wildfires, tsunamis and landslides using satellite images, aerial photographs and on the ground inspections.
आफ़तुनि जे पेशनगोइनि ऐं अॻकथियुनि, निगरानी, ख़तरे ऐं नुक़सान जो अंदाज़ो लॻाइण लाइ टेक्नोलॉजी वसीउ मैदान फ़राहम करे थी। कुदरती मज़र जहिड़ोकि सामूंडी तूफ़ान, जंगली बाहि, सुनामियूं ऐं लैंडस्लाइड्स जूं सैटेलाइट तस्वीरूं, फ़िज़ाई फ़ोटोग्राफ़ी, ज़मीनी आफ़तुनि जे मुआइने ऐं मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ मरबूत नुक़्ते नज़र में अहम तब्दीलियुनि खे मुतारिफ़ कराइण खे मुमकिन बणायो आहे। Progress in the technology has made possible over the past years to introduce significant changes in the integrated approach to the problems of natural disasters. टेक्नोलॉजी जी तरक़ीअ सां गुज़िरियल सालनि में आफ़तुनि जे मसइलनि लाइ हिकु गॾियल ऐं मुनज़िम तरीक़े सां कमु करणु मुमकिन थियो आहे। Technology has helped to understand the mechanism of natural hazards of atmospherical, geological, hydrological, and biological origins and to analyze the transformation of these hazards into disasters. उन सां गॾोगॾु इंसाननि खे माहौलियाती, ज़मीनी, पाणीअ सां लाॻापियल ऐं हयातियाती ख़तरनि जे तरीक़ेकारनि यानी मैकेनिज़म खे सम्झण ऐं उन्हनि खे आफ़तुनि में तब्दील थींदे ॾिसण में मदद मिली आहे। टेक्नोलॉजी एंड एंटरटेनमेंट, टेक्नोलॉजी ऐं विंदर या तफ़रीह। फॉर द एडल्ट्स एंड यंगेस्ट स्टूडेंट्स, प्री स्कूलर्स, टॉडलर्स, टेक्नोलॉजी इज़ इंटरेक्टिव एंड एंगेजिंग। टेक्नोलॉजी बालिगनि, शागिर्दनि, नंढड़नि ॿारनि ऐं स्कूल खां अॻु वारी उमिरि जे ॿारनि लाइ टेक्नोलॉजी दिलचस्प ऐं दिलकश बणिजी वई आहे। Toys have integrated circuits in them to enable children to interact with them. रांदीकनि में अहिड़ा सर्किट लॻाया विया आहिनि जेकी ॿारनि खे उन्हनि सां राब्तो करण जे क़ाबिल बणाइनि था। It is technology that is introducing high quality smart visuals, graphic apps, systems and devices in the mass market gained such rapid and widespread adoption ever before. उहा टेक्नोलॉजी इहा आहे जेका हाणे आला मयार जा स्मार्ट विजुअल, ग्राफिक एप्स, सिस्टम ऐं डिवाइसिस वॾे पैमाने ते मुतारिफ़ कराए रही आहे। उन्हनि टेक्नोलॉजीज़ खे माण्हुनि तमामु तेज़ीअ सां ऐं वॾे पैमाने ते क़बूल कयो आहे। The benefits and promises of these ever-time technologies are immense and central to improvements in our lives. उन्हनि टेक्नोलॉजीज़ जा फ़ाइदा ऐं वाइदा बेशुमार आहिनि ऐं असांजी ज़िंदगीनि जी बहितरीअ लाइ तमामु अहम आहिनि। टेक्नोलॉजी एंड पब्लिक सेफ्टी, टेक्नोलॉजी ऐं अवामी तहफ़ुज़। Technology has enabled a host of products to be safer. टेक्नोलॉजी केतिरनि ई शयुनि खे वधीक महफ़ूज़ बनाइण जे लाइक़ु बणायो आहे। It is enabling vehicles to be safer by letting drivers know in real time of impending problems. उहा ड्राइवरनि खे हक़ीक़ी वक़्त में ख़तरे जे इम्कान बाबति आगाह करे थी जंहिं सां हादिसनि खां बचाव थिए थो। It is enabling cars to be more energy efficient through new renewable energy like wind power and solar system. उहा गाॾियुनि खे वधीक तवानाई बचाईंदड़ बणाए रही आहे जीअं हवा ऐं सिज जी तवानाई ज़रिए हलंदड़ गाॾियूं। Telepresence is a possible option to work in any extreme condition. टेक्नोलॉजीअ ज़रिए हाणे ॾुराही जाइ ते बि मौजूदगी मुमकिन आहे जंहिं सां कंहिं बि सख़्तु हालतुनि में कमु करे सघिजे थो। टेक्नोलॉजी इन एजुकेशन एंड हेल्थ, तालीम ऐं सिहत में टेक्नोलॉजी is putting a variety of information at people's fingertips, whether they are students in providing course materials online through teleschool without leaving homes. टेक्नोलॉजी माण्हुनि खे मालूमात तमामु आसानीअ सां पहुचाए थी। शागिर्द घर खां ॿाहिरि निकिरण खां सवाइ ऑनलाइन कोर्सिस ऐं टेली स्कूल ज़रिए पढ़ाई हासिल करे सघनि था। People get information through telemedicine to help them better understand the medical condition. माण्हू टेलीमेडिसन ज़रिए पंहिंजी तिबी हालतुनि बाबति बहितर सम्झी सघनि था, ॼाणे सघनि था। Flexible online classes give people access to education that would never have been possible before the internet. लचकदार या फ्लेक्सिबल ऑनलाइन क्लास माण्हुनि खे अहिड़ी तालीम ताईं रसाई ॾियनि था जेका इंटरनेट खां अॻु मुमकिन ई न हुई। Parents now use e-learning via internet to follow their child's school assignments and academic progress through web portals and innovative applications. वालिदैन हाणे ई लर्निंग पोर्टल्स ऐं जदीद एप्लीकेशन्स ज़रिए पंहिंजे ॿारनि जे स्कूल जी असाइनमेंट ऐं तालीमी अॻभराईअ ते नज़र रखी सघनि था। कंपनीज़ यूज़ टेक्नोलॉजी टू सेव ऑन वर्कफोर्स डेवलपमेंट कॉस्ट्स। कंपनियूं वरी टेक्नोलॉजीअ ज़रिए मुलाज़िमनि जी तरबियत जे ख़र्चनि खे बचाइनि थियूं। गेम्स फॉर चिल्ड्रन डिज़ाइंड टू डबल एज़ लर्निंग टूल्स हैव प्रोलिफरेटेड। ॿारनि लाइ सिख्या सां लाॻापियल रांदियूं पिणु तयारु कयूं वयूं आहिनि। Technology has helped improve medical care by making it easier for doctors to provide evidence-based medicine. टेक्नोलॉजी इलाज खे बि वधीक बहितर बणाए थी जीअं डॉक्टरनि खे मौक़ो फ़राहम करे थी त उहे मरीज़नि बाबति मुशाहिदाती दवा इस्तेमालु करे सघनि। टेक्नोलॉजी एंड कॉमर्स, टेक्नोलॉजी ऐं कारोबार।
Today, technological revolution is giving people a wide variety of choices, enabling them to get the kinds of products and services that fit their needs. अॼुकल्ह टेक्नोलॉजी जो इनकलाब माण्हुनि खे वसी चूंड ॾिए थो जंहिंसां हू पंहिंजी ज़रूरतुनि मुताबिक़ शयूं ऐं ख़िदमतूं हासिल करे सघनि था. Telework and telemarketing have given people the chance to move beyond the limits. Telework and telemarketing माण्हुनि खे हद खां वधीक अॻिते वधण जो मौक़ो फ़राहम करे थी. E-commerce lets people buy a vast array of goods and services that previously might have been difficult to find at local stores. E-commerce माण्हुनि खे सामान ऐं ख़िदमतुनि ख़रीदण जो वॾो मौक़ो फ़राहम कयो आहे जेको अॻु मक़ामी दुकाननि में मिलणु मुश्किल हूंदो हो. Technology during epidemics and pandemics. वबाउनि ऐं वबाई मर्ज़नि दौरान टेक्नोलॉजी. Pandemics or other hazards have threatened the human race time and again. वबाऊं, वबाई बीमारियूं या ॿिया ख़तरा वक़्त ब वक़्त इंसान ज़ात लाइ ख़तरो बणिबा रहिया आहिनि. The outbreaks of these calamities left enormous burdens on our lives, economies and societies at large. हिननि आफ़तुनि जे फैलजण सां असांजे ज़िंदगियुनि, मईशत ऐं समाज ते वॾो भार पियो आहे. In such a scenario, technologies enable secure access to data, enterprise applications, virtual meetings and cloud conferencing. अहिड़ी सूरत हाल में टेक्नोलॉजीअ डेटा ताईं महफ़ूज़ रसाई, कारोबारी एप्लीकेशन्स, वर्चुअल गॾिजाणियूं ऐं क्लाउड कॉन्फ्रेंसिंग खे मुमकिन बणायो है. Smart cities could be made and equipped with some sorts of devices which include sensors, processors, wearables, electronics, softwares, actuators, vehicles, cell phones and computers. Smart शहर अहिड़ियुनि डिवाइसिस सां ठाहे ऐं लेस करे सघजनि था जिन में शामिल आहिनि सेंसर, प्रोसेसर, वेयरेबल, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेयर, एक्चुएटर, गाॾियूं, सेल फोन ऐं कंप्यूटर. The remote sensing technology could monitor environmental changes and disease predictions. Sensing technology माहौलियाती तब्दीलियुनि ऐं बीमारियुनि जे पेशनगोइनि जी निगरानी करे सघे थी. The satellite images, aerial photographs, and on-the-ground inspections can be used to locate populations in dangerous or environmentally unstable places and determine how to respond after disaster strikes. Satellite तस्वीरूं, फिज़ाई फोटोग्राफी ऐं मैदान में थियल जांच ज़रिए अहिड़ियुनि आबादियुनि खे ॻोल्हे सघिजे थो जेके ख़तरनाक या गैर मुस्तहकिम माहौल में रहनि थियूं ऐं पोइ फ़ैसिलो करे सघिजे थो त आफ़त अचण बाद कीअं रद्द अमल ॾियणो आहे. Though technology cannot prevent the onset of the pandemics, however, it can help prevent the spread, educate, warn, and empower those on the ground to be aware of the situation and noticeably lessen the impact. जेतोणीकि टेक्नोलॉजी वबाउनि जे अचण खे रोके नथी सघे पर इहा उन जे पखेड़जण खे रोकण में मदद करे सघे थी. माण्हुनि खे आगाह ऐं ख़बरदार करे सघे थी ऐं सरज़मीन ते मौजूदु माण्हुनि खे बाख़्तियार बणाए सघे थी त उहे सूरत हाल खां बाख़बर या वाक़ुफ़ रहनि. अहिड़ीअ तरह टेक्नोलॉजी वबाउनि जे असरनि खे नुमाया तौरु घटाए सघे थी. थैंक यू सो मच.